अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था सूबो देरो खां रिपोर्ट ज़हूर हुसैन जामड़ो। अॼु पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी सॾ ते सूबो देरो यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे तरफ़ां पीका ऑर्डिनेंस ख़िलाफ़ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर सलीम सहतो, सूबो देरो यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर कुर्बान अली मंगी, जनरल सेक्रेटरी बिलावल सातो, औरंगज़ेब पीरज़ादो, हकीम अली जोखियो, ज़हूर हुसैन जामड़ो, प्यास अली शाह, नदीम शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में प्ले कार्ड खणी बांह ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे में सूबो देरो राणीपुर हिंगोरजा जे सहाफ़ियुनि जी वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरे में शरीक सहाफ़ी नामंजूर पीकाक जो कारो कानून नामंजूर जी सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत इज़हार जी आज़ादी ते पाबंदी हणणु चाहे थी। पीका जो कारो कानून आइन में ॾिनल बुनियादी हक़नि जे ख़िलाफ़ आहे। मौजूदा हुकूमत बुखलाहट जो शिकार थी करे रात जी ऊंदाहीअ में कारो कानून लागू कयो आहे, पर पूरे मुल्क जा सहाफ़ी अहिड़े कानून खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। असां इज़हार राय जी आज़ादी ऐं आज़ाद सहाफ़त लाइ जदोजहद कंदा रहंदासीं। मुज़ाहिरे में शरीक सहाफ़ियुनि मुतालबो कयो त पीका ऑर्डिनेंस खे ख़त्म कयो वञे।